अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में छा हूंदो आहे त को बि अहिड़ो कमु जेका हाल में जारी हुजे ऐं हुन में पाण वक़्त जो ज़िक्र करे छॾूं त केतिरे ॾींहंनि, केतिरे सालनि या केतिरे टाइम सां इहो कमु हले पियो, उन लाइ पाण प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं इन टेंस में वक़्त जे बारे में, जेका वक़्त जो ज़िक्र थिए पियो उन जे बारे में ॿुधाइण लाइ सिंस ऐं फॉर जो इस्तेमालु थींदो आहे। हाणे मां तव्हांखे मिसालनि सां सम्झाईंदमि त तव्हांखे क्लियर थी वेंदो। पहिरीं मां तव्हांखे हिन जो फॉर्मूलो ॿुधायां त सब्जेक्ट प्लस हैज़ या हैव बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस या फॉर। हिन में बि पाण वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING यूज़ कंदासीं। ऐं हिन टेंस में पाण जेका हेल्पिंग वर्ब यूज़ कंदासीं उहो आहे हैज़ या हैव, पर हुन सां गॾु पाण बीन जो इस्तेमालु कंदासीं। आई होप तव्हांखे एतिरो क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सिंस ऐं फॉर छा हूंदो आहे। सही, सिंस ऐं फॉर जेका आहे उहो पाण ड्यूरेशन लाइ इस्तेमालु कंदासीं। पहिरीं तव्हांखे मां कुझु मिसाल ॾियां, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि त सिंस ऐं फॉर छा लाइ यूज़ थींदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सिंस छा लाइ यूज़ थींदो आहे त तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। पाण सिंस इन शइ लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं पाण खे जुमिले में टाइम ड्यूरेशन ॾिनल हुजे त उहो कमु कॾहिं स्टार्ट थियो हुयो। ठीकु आहे, जीअं हिते मां एग्ज़ाम्पल ॾिनी हुई त उहो 2 बजे खां पढ़ाए पई, त उहो चाहे हिते टाइम ड्यूरेशन ॾिनल आहे त उहो 2 बजे खां पढ़ाए पई, स्टार्टिंग टाइम ॾिनल आहे, त हुन लाइ पाण छा यूज़ कंदासीं, सिंस। आई होप तव्हांखे क्लियर हूंदो। मां वरी तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾेई करे सम्झायां त तव्हांखे इहो 100% क्लियर थी वेंदो। हिते लिखियलु आहे हू सुबुह 10 बजे खां पढ़े पियो, त हिन में स्टार्टिंग टाइम ॾिनल आहे 10 बजे। ठीकु आहे, हुन में छा थियो, ही हैज़ बीन स्टडिंग सिंस 10 o'clock। आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो कॉन्सेप्ट। मां वरी हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾेई छॾियां। हू 2015 सां पेंटिंग करे पई, शी हैज़ पेंटिंग सिंस 2015। वरी हिते लिखियलु आहे असां हिते 2017 खां रहूं पिया, वी हैव बीन लिविंग हेयर सिंस 2017। आई होप तव्हांखे इहो कॉन्सेप्ट क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे सम्झायां त फॉर छा हूंदो आहे। जीअं मां तव्हांखे सिंस जो ॿुधायो त हुन में टाइम ड्यूरेशन हूंदो आहे जहिड़े टाइम कमु स्टार्ट थियो हुजे। ठीकु आहे, हाणे फॉर में छा थींदो त पाण वटि स्टार्टिंग टाइम कोन हूंदो, हिन में पाण खे टाइम ॾिनल हूंदो त कमु केतिरे टाइम लाइ, टाइम ड्यूरेशन जेका हुनजो टाइम पीरियड आहे उहो छा आहे, केतिरे टाइम लाइ उहो कमु हलियो आहे। ठीकु आहे, त उन लाइ पाण फॉर जो इस्तेमालु कंदासीं। हाणे इहो ई शइ मां तव्हांखे मिसाल सां सम्झायां थो। हिते मिसाल लिखियलु आहे त हू 2 सालनि सां स्कूल में पढ़ाए पई, शी हैज़ बीन टीचिंग इन अ स्कूल फॉर 2 years। छा हिते टाइम पीरियड ॾिनल आहे त 2 सालनि सां पढ़ाए पई, छा आहे 2 years। हिन लाइ पाण छा यूज़ कयो हिते, फॉर। त आई होप तव्हांखे क्लियर हूंदो त सिंस छा लाइ यूज़ थींदो आहे ऐं फॉर छा लाइ यूज़ थींदो आहे। हाणे मां तव्हांखे ॿिन्हिनि जी हिकु मिसाल ॾियां थो, नेगेटिव ते ईंदासीं। हिते लिखियलु आहे हू 1 बजे सां खाधो पचाए पई, शी हैज़ बीन कुकिंग सिंस 1 o'clock। हाणे हेठि लिखियलु आहे हू 1 कलाक सां खाधो पचाए पई, शी हैज़ बीन कुकिंग फॉर 1 hour। हाणे सिंस ऐं फॉर जो डिफरेंस तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिन जा नेगेटिव सेंटेंस छा हूंदा आहिनि, कीअं ठहंदा आहिनि। हुनजो फॉर्मूलो हूंदो सब्जेक्ट प्लस हैज़ या हैव प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट ऐं लास्ट में थींदो सिंस या फॉर। हाणे हिते उहो ई मां मिसाल यूज़ कयां थो जेका मथे मां कई हुई, हू 1 बजे सां खाधो कोन पई पचाए, त हिते छा थींदो, शी हैज़ नॉट बीन कुकिंग सिंस 1 o'clock। फॉर में अगरि फॉर हुजे त तव्हां सिंस जी जॻह फॉर इस्तेमालु करे सघो था। मां हिते जस्ट सिंस ॿुधायो थो, बाक़ी तव्हां प्रैक्टिस लाइ फॉर बि ठाहिजो। हाणे मां तव्हांखे हिन जो इंटेरोगेटिव ॿुधायां त हुन में फॉर्मूलो हूंदो हैज़ या हैव प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस या फॉर। हाणे हिन जो इंटेरोगेटिव छा थींदो, छा हू 1 बजे सां खाधो पचाए पई, हैज़ शी बीन कुकिंग सिंस 1 o'clock। हाणे मां तव्हांखे वरी थोरो ॿुधाए छॾां त हिन टेंस में ड्यूरेशन शो थींदो आहे। ठीकु आहे, ड्यूरेशन कीअं, या त हिकिड़ो स्टार्टिंग पॉइंट ॾिनल हुजे त कहिड़े टाइम उहो कमु स्टार्ट थियो, हुन लाइ पाण सिंस जो इस्तेमालु कंदा आहियूं, या पोइ टाइम पीरियड ॾिनल हुजे त इहो कमु केतिरे टाइम लाइ हलियो आहे, उन लाइ पाण फॉर जो इस्तेमालु कंदा आहियूं। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। तव्हांजा जेका क्वेश्चन्स आहिनि तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो।
पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।